बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिन वक़्तु गॾु आहियूं डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल सां। डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल सिंध जी मारूफ़ शख़्सियत आहे, ॼातल सुञातल आहे, पाण चाइल्ड स्पेशलिस्ट बि आहिनि ऐं इंसानियत जी ख़िदमत में साईं जन जो हिकिड़ो एॾो यकीन आहे जो पाण थैलेसमिया केयर सेंटर नवाब शाह जेको इदारो आहे जिते 2500 ॿार थैलेसमिया जा रजिस्टर आहिनि, उन्हनि जी गुज़िरियल 17 सालनि खां वठी उन्हनि जी बिना कंहिं मुआवज़े जे, बिना कंहिं दुनियावी लालच जे उन्हनि जी ॿारनि जी ख़िदमत करे रहिया आहिनि। इहो पासो त आहे साईं जो थैलेसमिया जे ॿारनि जे हवाले सां, पर उन खां अलावा बि साईं जा खोड़ अहिड़ा समाजी कम आहिनि जेके मुआशरे में असल में रियासत खे करणु खपंदा हुआ, पर उहे रियासती कम जेको आहे डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल कनि पिया। हींअर मौजूदा वक़्त में जॾहिं नओं तालीमी साल शुरू थियो त डॉक्टर सादिक सियाल इहो ख़्यालु कयो त काफ़ी अहिड़ा स्कूल हुआ जिते तालीमी सिलसिलो त शुरू थी वियो आहे, पर उते अञा ताईं दर्सी किताब न पहुता आहिनि। ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं किताब न हूंदा त शागिर्द केॾो बि टैलेंटेड हुजे, पाबंद हुजे अचण वारो, उस्ताद केतिरो बि महिनती हुजे, पर किताबनि खां सवाइ कीअं पढ़ाईंदा। त डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल पंहिंजे हड़ों वड़ों यानी पंहिंजे खीसे मां लखें रुपयनि जा किताब वठी केतिरनि ई स्कूलनि में पहुचा आहिनि। अचो त डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल खां पुछूं था त उन्हनि खे इहो अहसासु कीअं पैदा थियो त हिकु पासे हू थैलेसमिया जे ॿारनि जी ख़िदमत बि करे रहिया आहिनि, ॿिए पासे वरी हिननि स्कूल जे जेके मुस्तक़बिल जा महिमान आहिनि ॿार, उन्हनि जे लाइ ही इल्म जो ज़रियो बनियो आहे। त डॉक्टर साहब खां पुछंदासूं त इन बारे में छा था चवनि। जी डॉक्टर साहब। साईं, जीअं त मां पाण हिकिड़े ग़रीब घर में पैदा थियुसि ऐं गुरबत मूंखे तमामु घणो वेझो ॾिठो ऐं गुरबत में गुज़ारियो, त मूंखे वधीक अहसासु थियो। मां गुज़िरियल 2-3 महीननि खां मुसलसिल इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, प्रिंट मीडिया ते, जिथे किथे मां ॾिसां पियो त भई दर्सी किताब स्कूलनि में न पहुआ। सिंध टेक्स्ट बुक जा ऑफिसर उन्हनि वञी वेरीफाई कयो, ॾिसी आया त वाक़ई दर्सी किताब स्कूलनि में न पहुता आहिनि। मां पंहिंजे हैसियत मुताबिक़ पंहिंजे ॻोठ जे स्कूलनि में, जेके मुंहिंजो ॻोठु आहे इमामाबाद आहे, उन खां पोइ गुल मोहम्मद सियाल आहे, ग़ुलाम अली खाकी आहे, ऐं उन खां पोइ ॿिया स्कूल, उन्हनि में उस्तादनि सां मूं राब्तो कयो, साईं स्कूलनि में पोज़ीशन छा आहे किताबनि जी। हुननि चयो साईं किताब तमामु घटि मिलिया आहिनि, माना जेकॾहिं पूरे पहिरियों दर्जो आहे जे 5 किताब मिलणा हुआ त उते 2 किताब मिलिया आहिनि। ऐं तक़रीबन जहिड़ो कर 3-4 महीननि खां पोइ तालीमी साल पूरो थींदो, ॿारनि जा इम्तिहान शुरू थींदा, त छा ते ॿार इम्तिहान ॾींदा जॾहिं किताब ई न आहे। पोइ मूं महसूसु कयो त मां पंहिंजे ख़ैरात मां, ज़कात मां पैसा करे दर्सी किताब ख़रीद कया। पोइ अॼु मां पंहिंजे ॻोठनि में वञी किताब ॾेई आहियां। सो मां हिते चवण जो मक़सदु इहो आहे त जेके बि हिते सिंध में या उहे दोस्त जेके ॿाहिरनि मुल्कनि में कमु कनि था, हिननि ॻोठनि मां प्राइमरी पढ़ी विया आहिनि, हाई स्कूलनि में पढ़ी विया आहिनि, कॉलेजनि में पढ़ी आहिनि, मां महिरबानी करे अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे पंहिंजे ॻोठनि जा स्कूल संभालियो, उन्हनि जी दर्सी किताबनि में मदद करियो, उते ॿारनि खे ड्रेसूं वठी ॾियो। उते ग़रीब उस्ताद वॾी महिनत सां बिना बिजलीअ जे, मां ॾिसी आहियां बिना बिजलीअ जे, बिना पखे जो असांजो सिंध जो उस्ताद उते कमु पियो करे। मां ओचितो वियुसि, वॾे तवजो सां क्लास रूम भरिया पिया हुआ, ॿारड़ा किथे फर्नीचर कोन्हे, किथे पखो न आहे, वॉशरूम न आहिनि नियाणियुनि जे लाइ। मां अर्ज़ु कंदुसि जेके माण्हू ॿाहिरनि मुल्कनि में कमु कनि पिया या साहिब हैसियत आहिनि, बिज़नेसमैन आहिनि, डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, पंहिंजे सिंध में ख़िदमत कनि पिया, महिरबानी करे पंहिंजे ज़कात ऐं ख़ैरात जो कुझु हिसो करे इन्हनि स्कूलनि में किताब ख़रीद करे ॾियो, ॿारनि खे ड्रेसूं ख़रीद करे ॾियो, हिते वॉशरूम ठारायो, महिरबानी करे अहिड़ी गर्मी में सोलर जो बंदोबस्तु करियो, तव्हां कर्ज़ु अदा करियो। असां सभु हिन सिंध जा कर्ज़ी आहियूं, इन्हनि स्कूलनि मां पढ़ी विया आहियूं, ग़रीब घरनि मां निकितासीं, स्कॉलरशिपुनि ते पढ़ियासीं, असां तमामु घणो गुरबत मां असांखे हिन सिंध पढ़ायो, सिंध जे माण्हुनि पढ़ायो, असां पढ़ियासीं। हाणे मां हिन मीडिया जे हिसाब सां, हिन जे हिसाब सां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे अचो पंहिंजे ॻोठनि में अचो, मोट खाओ, हिननि जी ख़िदमत करियो, त तव्हांखे सिंध यादि रहंदी, यादि कंदी हमेशह जे लाइ।
मां तौरातो आहियां तव्हां सभिनी जो जिन तवजो ॾिनो। महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल हुजूं, जिन सबब ॿुधाया स्कूलनि में तालीम जे हवाले सां ऐं उन्हनि जी किताब जे फ़ुक़दान जे हवाले सां। पाण ॿुधायूं त केतिरनि ई स्कूलनि में किताब ॾिना आहिनि, बल्कि साईं इहो पैगाम बि ॾिनो आहे त जेके बि सरहदीअ वारा आहिनि उहे बि जेको आहे सो माना इहे दर्सी किताब स्कूलनि में पहुचाइनि। ॿियो न त भला पंहिंजे ज़कात ख़ैरात ऐं सदके जे बहाने बि जेको आहे सो दर्सी किताब वठी स्कूलनि में पहुचाइनि। इहो इंतिहाई ख़ूबसूरत पैगाम आहे ऐं इन ते वाक़ई सभिनी खे अमल बि करणु घुरिजे। क़ाज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़, सकरन।